अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस टीवी। नाज़रीन, सभ खां पहिरियां गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। नाज़रीन, अॼु हिन वीडियो में असीं ज़िक्र कंदासीं सिंध जे सभ खां ख़ूबसूरत तरीन आर्टिस्ट फ़ाइज़ा अली जे बारे में। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फ़ाइज़ा अली सिंगिंग जी दुनिया में ईंदे ई जल्दी फेमस थी वई आहे। तव्हांखे ॿुधायां त हिन जे गाननि खे जेतिरी मोट थी मिले उन जा गाना शुरूआत में जेतिरा ॿुधंदा पिया वञनि, सिंध में अञा अहिड़ो को बि सिंगर कोन आयो आहे जंहिंखे शुरूआत में तमामु घणो पसंदि कयो पियो वञे। फ़ाइज़ा अली जे ज़िंदगी जी बारे में ज़िक्र कयो वञे त उन जो फुल नेम फ़ाइज़ा परवीन आहे, पर नाज़रीन, मौसीक़ी जी दुनिया में हिन पंहिंजो नालो फ़ाइज़ा अली सॾायो आहे, जंहिं नाले ते हू तमामु घणो मशहूरु थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फ़ाइज़ा अली जो जनमु हैदराबाद में थियो आहे ऐं फ़ाइज़ा अली ख़ानदानी सिंगर आहे। फ़ाइज़ा अली जे ॾाॾी ऐं उन जी बुआ पिणु सिंगर हूंदियूं हुयूं। फ़ाइज़ा अली खे नंढपिण खां ई मौसीक़ी जी दुनिया में तमामु घणो सिखण लाइ मिलियो ऐं फ़ाइज़ा अली खे ईंदे ई जल्दी फेमस थी वई। फ़ाइज़ा अली जी कुदरती ख़ूबसूरती ऐं बहितरीनु आवाज़ जे करे हींअर ॾींहों ॾींहुं हुन जा फॉलोअर्स तमामु घणी तादाद में वधंदा पिया वञनि।